मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई पावली अकुल कर मु मिस्किन मवाले ते शक करे छोती पंजी क्या मकारी करी तू मूंखे सच सच ॿुधा तू घरां होटल जे लाइ सुबुह जो सवेर निकिरी थो वरी होटल तां घर जे लाइ शाम जो निकिरी थो ऐं पहुची तू घर राति जो थो इहो विचो जेको टाइम आहे इन में तू केॾा थो वञी सही सही ॿुधाई जा पावली मूंखे कसम आहे तुंहिंजे पी कल्लूअ जे उन्हनि शाहपरनि जो जेके नक जे हेठां फरकंदा आहिनि जीअं वात में सॼो कबूतर पर ॿार त मां होटल ते वेंदो आहियां वरी उतां राति घर ईंदो आहियां केॾे बि न वेंदो आहियां शरीफ़ नंढड़े ॿार वांगुरु वरी कूड़ा कसम तू खणी बाबे जा हल भला कसम मटायां थो मूंखे कसम आहे तुंहिंजे सिर जो मां सॼो ॾींहुं होटल ते हूंदो आहियां काॾे बि न वेंदो आहियां वरी मुंहिंजो कूड़ो कसम तो खणी त जीअं मां मरा बी मां खणी थी अचां कुझु न कुझु हा खणी आ मूंखे ख़बर आहे त तूं चांहि खणी ईंदी ऐं ॿुधो गुड़ में ठाहिजांइ अॼुकल्ह छारो आहे न गुड़ भलो मज़ो थो करे तू बीहा तोखे चङी तरह चांहि पीआ हा गुड़ वारी चांहि उहा सुठी हूंदी आहे उन मां जेके फ़ाइदा धंधो घणो थी मश्करन जो गोठ गई मश्करन जो वरी काॾे वए जिजड़ा कांव जेको न आहियां थोरो लिकी वियो आहियां लिकी वई काथे लिकियो है निकर बार कुआ इहा त मूंखे बि ख़बर कान पई आहे त मां तकड़े में काथे लिको आहियां पर लिको आहियां मां थी चवई निकर बार निकर त मां तुंहिंजूं ख़बरूं वठां ख़बर चार त माण्हू हूअं बि वठी सघे थो न ॾंडो हथ में खणी पोइ ख़बरूं वठणु चई न आहे न इन खां उछल कोई जान नथी पए मां चवई थी जिथे बि आई ॿाहिरि निकर हाँ खेर ताए रड़ियो पे थी करी डंडो भाका में थई को कुत्तो बिलो घर में गिड़ी आया छा हा मां घर में बिल्लो आयो है सोब दख बिलो आयो आहे किथे आ अम्मा एयर कूलर जे पोयां मां अम्मा ई बिल्ले जो आवाज त बिल्कुल मवाली जहिड़ो आहे मां जी सुरीली मुंहिंजो आवाज़ हुन सां कोन थो मिले मां पाण बजाते ख़ुदि मवाली आहियां अయ్య मां ॾिस बिलो वाकई मवाली वांगुरु थो ॻाल्हाए अम्मा तॾहिं त चवई थी त कुदरत जो शान ॾिस बिल्ले जो आवाज़ मवाली जहिड़ो आहे मां जी सुरीली कुदरत जो शान न आहे डंडे जे भव खां लिको आहे ऐं आवाज़ पाण थो मटायां अञा डंडो मुंहिंजे हथ में आहे हथ में फैसलो थोड़ी देर बाद थींदो छा ते कल थीड़ी अथई मुर्स जो थोरो ख्याल कर ए मुर्सन के मारबो आ जा मां जी सुरीली समझाइस मुर्सन जे लाइ मश्कर जे ॻोठ में पौड़ियूं पड़ पथियूं पासीन हे वरी मुर्स खे डंडा थियण मुतबिरी मूंखे कीअं ख़बर पई त मां वड़ पासींदी थी रतां अम्मा केर तो पड़ पासे सेठाणी थी पड़ पासे छा अलाए मां मूंखे कहिड़ी ख़बर मवाली तूं निकिरी अच ॾिसां तो कीअं थी मारे अम्मा अॼु तुंहिंजे करे छॾियांसि न त मथो फाड़े छॾियांसि ओ माना मां पक सां ॿाहिरि चांद डंडो कोन हणंदी न न बा निकिरी अच तूं निकिरी अच ऐं सच सगोरी तुंहिंजा लख थोरा ऐं ॿिया वरी उन राइटर जा जंहिं कहाणीअ खे मोड़ ॾेई तोखे एंट्री कराई न त अॼु मुंहिंजो मथो फाटे ई फाटे का ॻाल्हि कान्हे पुट का ॻाल्हि कान्हे का छोकिरी तेरहं ओवर में जीअं त भॼो वॾो मज़ो पर हिन आख़िरी ओवर में आई त मज़ो न आहे कुझु माफ़ियूं वॾी माफ़ी वठी त मां तूं सम्झाई त अॻिते न किरे छोकिरी हथ हल्को रख मां तूं छॾीस लगे तो तव्हां सां गॾु रही रही दिल जी बीमारी खां फिरी मां दिमाग़ वारी बीमारी में अची वेंदुसि मतलब त कुछ न कुछ असां वरी वठियो तो वनी दिखाईंदे ओ विलायती तू छो दिल जो मरीज़ थींदे असां पाण तुंहिंजी टिंड वाली था कयूं हर टिंड वाली खां पोइ मार था ॾियो इहो सुठो न था कयो विलायती जेका तोसां हुजे था कयूं खाइण पीअण वारी उहो त ॻोठल जी हैसियत सां बाक़ी जेको तोखे कुटियूं था उहो त सरकारी पघार था खणूं कुट के ॼण जी ज़ाहिरिया सरकार पघार ॾिजे उहा त फ़िलहाल करणी पवंदी न लखनि करोड़ जा केस हल करणा पवंदा उहो त ठीकु आहे सूतरी साहब पर खे छॾ जेकॾहिं तूं 2 वक़्त चांहि पाणी जो बंदोबस्तु कंदे न त 1 वक़्त जा मोचड़ा माफ़ अथई जेको तव्हांखे मुनासिब लॻे बाक़ी मां दिलि जो मरीज़ आहियां वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे डीज़ल ते विलायती बाबा तू असांजी मार खे दिल ते न रख तोखे कुझु कान थींदो ॻाल्हि ॿुध जॾहिं तूं ॼाए हैं त कुराड़े तोखे कन में भांग कान ॼारी छा हाणे तूं बि पुलिस अमलदार आहीं यार तो जड़े यार का हेडो दी नकदन जोगुंजो कुतो मुरली क्यों दो जी न मां तो यार नया ॿुधी थो न सुधरी साहब तोखां पोइ सीट ही संभालींदो पालींदो
विलायती छा पाईंदो कुकड़ कबूतर गॾाया घोड़ा ॿुध वॾा डीज़ल ते केरु पालींदो छा पालींदो हे ॿार पालींदो आहे ॼण ईसा खाली इनकी ता हुकुम कर साहब के मारो आ के दसणो आ विलायती अॼु वक़्त खां पहिरियां पादर थो घुरे वडा जे पादर तो करे तो पादरन में देर थोड़ी करनी आ आखिर ही असा जो मेहमान आ माफ़ कजो सूतरी साहब मेरी भोगड़ा कंदो आहियां मश्करायूं तोखे ख़बर आहे अहिड़ो मोतबर थी वई जो असांजी माज़ूर कोट सां मज़ाक थो करी कानून जी मां इज़त कंदो आहियां माफ़ी मिले सूतरी साहब माफ़ी मिले माफ़ी कान आहे ईसा हिन खीसे मां 100 कढी ऐं सिगरेट वठी आ खोड़ सूबेदार तुंहिंजे लाइ सिगरेट पर नुक़सानकार अथई सिगरेट पीअण सां दिलि में अलाए छा छा थी वेंदो आहे इहो धुओं ख़राबु आहे मुंहिंजे ख़्याल में सिगरेट न पी त सुठो आहे सिगरेट जीअं नुक़सानकार आहिनि ईअं त तूं बि मश्किरनि जे ॻोठ नुक़सान करीं विलायती हा चवां डायरेक्टर खे कढाई ड्रामे मां हा वाक़ई जे अहिड़ा डप था ॾियो त 100 छा 200 थो ॼाम सूतरी सूबेदार पर इहा ॻाल्हि वरी मूंसां न कजां विलायती तूं असां सां गॾु रही रही थोरो चालाक थी वई न साईं अॻु में त सफ़ा बेसुरोस नालियुनि में गुतूं हणंदोसि नालियूं साफ़ कंदोसि किन किचिरो खणंदोसि ॿारनि सां गॾु हूंदो त होशियार थी वियो आहे अरे बस बस बटण किथे अथई बंदि करण जो खुदा जी सणाई अथई मलूका मां त अड़जी वई आहियां हिन मिठल मां कुझु आणींदो त मां चाड़ींदसि न निकम्मो हा हा भाॼाई सही थी चवीं ॼाण आयो ॾाढो मानी मानी कंदो मिठल बि ॼाण बुख बुख कंदो ईंदो मुंहिंजी त शर्मिली बि बुख ते आहे मलूका तूं ईअं कर पंहिंजी शर्मिलीअ जी गाह जो बंदोबस्तु कर सही आहे मूंखे त पक्का असांजो बंदोबस्तु थी वेंदो मजबूरी आहे भाॼाई छो त मोबाइल न आहे न त गड़बड़ थी वेंदी हा मलूका इहो त आहे ओलो अची वियो मानीअ जो दुश्मन महिरबानी ॾाॾा महिरबानी खे छॾ हाणे मानी खणी आ त खावां ॾाॾा घर में राशन कोन्हे मां मानी थो घुरां त घर में राशन ई कोन्हे हाय हाय इनखे चवंदा आहिनि अकुल जो अंधो ॾाॾा घर में राशन हूंदो त मानी बि थींदी न हिन महांगाई में त असां ग़रीब जी फाथा आहियूं छा कयूं किथां आहियूं कीअं पूरी कयूं असीं 500 था कमायूं त घर में ख़र्च वरी 1500 आहे ए मुंहिंजा मालिक तूं ई असांजी पूरी करण वारो आहीं सम्झी थोरी थी ॻाल्हि खे हा त कयां थो न पर ॻाल्हि खे थोरो लेवल में कयां न हिकु त तुंहिंजी तकड़ वॾी आहे बम बाबा मां चवां थो त हा त बस हा तूं फोन बंदि करे हिते कमु लॻो पियो आहे भेजू चकड़ो आहे चकड़ो हुकुम कर गिराक खे चाह ॾियणी छॾ गिराकनि खे वेह त तोसां मशकिलो करणो आहे यार मां चवां थो त तो ते ॿियो बि वज़न रखां सॼो ॾींहुं होटल जो कमकार बि करी पियो मां बि राति जो घर नथो वञी सघां चवां थो उहो बि तुंहिंजे मथां वज़न रखां मुंहिंजे मथां ज़िम्मेवारी रखंदे छा कहिड़ी ज़िम्मेवारी न मां पुछां थो त ओॾां मां छो वञा अरे असुल में पावली चए थी त सॼो ॾींहुं होटल ते वञी भली रोज़ी रोटी कर पर राति जो त घर अच न हाणे राति जो बि मां हिते पियो आहियां पोइ इन जे करे हो कावड़ थी करे मां पियो चवां त राति जो तूं हिते संभाल तूं हूअं ई रुलंदो थो वठी घर बि कोन वेंदो आहीं ॾींहं जो होटल ते राति जो होटल जी संभाल बि सुठो पियो मालिक लॻो दुनिया खे ख़बर पए त मालिक वेठा आहिनि मां बाक़ी टाइम पावलीअ खे ॾियां त जीअं उहो ख़ुशि थिए उहो ख़ुशि न आहे त मां ख़ुशि न आहियां मां ख़ुशि न आहियां त होटल ख़ुशि न आहे होटल ख़ुशि न आहे त गिराक ख़ुशि न आहिनि पोइ रोज़ी कीअं कंदासीं उतार हाणे ॻाल्हि ॿुध तुंहिंजी इज़त असांजी इज़त हीअ तुंहिंजी होटल आहे ॼण मुंहिंजी होटल आहे तुंहिंजे पीउ जी आहे मां मिड़ी ॻाल्हि थो कयां त वरी तुंहिंजी थी वई पाण संभाल अरे न ॾिस न हाणे तूं माना हाणे हिकिड़ो न आहीं तव्हां ॿ हाणे किथे मां हिकिड़ो त माल हले वियो न अरे उहो नथो चवां माना हिकिड़े मां ॿ ॼणा हो माना तोखे ॾींहं बि तोखे सोचणो आहे राति बि तोखे सोचणो आहे डबल ज़िम्मेवारी तुंहिंजे मथां आहे तुंहिंजी पघार में 30 रुपया वधायां थो बच एॾा मां खपाए बि सघां न मां इन जे करे चवां थो त एतिरा सही अथई घणा नथो खपाई ॾुख थींदी इन जे हले 35 सही आहिनि ठीकु आहे बसि ठीकु आहे तूं फिक्र न कर राति ॾींहं मां हिते पंहिंजी होटल करे हलाईंदुसि तोखे ख़बर आहे उस्ताद ई तूं असांजो असां तुंहिंजा केॾा वफ़ादार आहियूं बिल्कुलु सही थो चई त जीअं मां घर टाइम घर में मुंहिंजी बि इज़त थींदी उस्ताद जी इज़त माना शागिर्द जी इज़त ठीकु आहे
बस पोइ हाणे फ़िलहाल मां हलां थो। हिनमहिल फोन ताज़ी आई, चयोमांसि बंदि कर, मां अचां थो। मां भला थोरो चकर ॾेई। हा चकर ॾेई न त घरों बि निकिरी वेंदे। अच्छा वधीक न ॻाल्हाए, गिराक वेठा हल चाह पिया। न मां वञा थो, चाह संभालियां थो मां कम खे। हाज़िर हाज़िर। मुंहिंजो दिलि थो चए मां तोसां बार बार ॻाल्हायां, मां हाणे फोन कंदो थी, फोन ज़रूरु खणजांइ। हिला दिया बेबी। हेलो मलूका, जानू बेबी हाणे तुंहिंजी तबियत कीअं आहे? हाणे कुछ सही आहे तबियत जानी। जानू दवा त टाइम ते पींदी न, मुंहिंजो मतिलबु आहे त पंहिंजो ख्यालु रख न थोरो यार। ओ मुंहिंजा जानी, मुंहिंजी दवा दारू तुंहिंजो दीदार आहे ऐं हकीमनि खे ॾेखारणु बेकार आहे। सच मलूका? तुंहिंजो कसम टोनी। पोइ जॾहिं बि हुकुम करी मां पीरीअ जे पैगाम वांगर उॾामंदो अचां। मुंहिंजो मतिलबु त जानू बेबी जिते चई न उते जी फेको कयां। पोइ सुभाणे साॻी बनी ते मुंहिंजो मतिलबु आहे त अंबनि वारे बाग़ में उते। हाँ जानू बेबी उते ही मिलंदा जी, जिते पाण हमेशा मिलंदा आहियूं। बस जल्दी अचजांइ ऐं पंहिंजो ख्यालु रखजांइ। आई लव यू। हाणे मज़ो ईंदो इन टोनीअ खे कूर कूर करण जो। कूर 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 कूर। यो अदा आलू, तू पाण वारे अबूअ खे सम्झा त को कमुकार करे जंहिंसां घर जो चरखो हले, पर जे तूं हुनखे नथो सम्झाए सघे, पंहिंजे अकुल जा कोका हुनजे दिमाग़ में ठोके या न ठोके, पर मां हिनखे लितर ज़रूरु ठोकींदसि। असां वटि तूं छा थी सम्झी? मां हुनखे कोन सम्झाईंदो हुंदुसि। मां हुन सां एॾो मगज़ हणंदो आहे, दुनिया जहान जूं सभु ॻाल्हियूं हुनखे मां सम्झाईंदो आहे त बाबा सुधर, को कमुकार कर यार। वेठो हूंदे त वेठे शींहं बि बुख मरी विया। मां त मिड़ई पाण सां गॾु खयो थो वञासि त जीअं हिन जो बि पियो चरखो हले, पर हाणे हो हिन ॻाल्हि खे सम्झे ई कोन थो त मां छा करियांसि। हाणे आलू वारो अंकुर को कोको त कोन्हे जो रुॻो हिन जे दिमाग़ में वेठो थो कयां। कान सुधरंदो, साॻो गन साॻी कुहाड़ी, हुनखे सुधरण वारी सुती माउ कोन्हे प्यारी। अच्छो मोह थियो चिलकणीअ जो, जंहिं सॼे दादूअ मां ॻोल्हे पोले लालूअ जे लश्कर मां हिकिड़ो टिपणीअ मोहाडो चूंडियो। चवंदा आहिनि जाते बाहि भरे उहा जाइ जले। तूं थी जो पीउ आहे ई कोन, तॾहिं तेल खुलियल करे पटका ॿधी ॿाहिरि थो पियो ॿाह हणी घुमे। हू चई हा न्याणी त ख़बर पवई हा त न्याणियुनि वारनि जा कीअं कंदनि वेल। अबू दादा वो भी तू ओ वरी केॾा पोया पेर कयई। ओ कम यादि अची कम यादि आयो अथई छो बि हीअं न बि नथो लाइ बंदूक जा ठका त ॿुधी वञ। कहिड़े मुंहं सां हेॾे ईंदो आहे दालण? ॾिसे नथो पियो मुंहुं लिकायूं मुंहिंजे त तो भॻो थो वञे पियो। ओ बाबल नंबर 2 थोरो कम यादि अची वियो आहे, मां मोटी थो अचां। आयो बि आहे त असांजे लाइ कहिड़ा खरार अन्न जा खणियूं आयो आहे। ओ चवंदा न आहिनि अंधो हाथी लश्कर जो सियान, वांदो मुड़ुसु घर लाइ नुक़सान। हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका। इहे सखणा ठकावा पाण वटि रखो। सुभाणे ताईं इन चिलकणीअ ऐं तोतल जा सभु ख़र्च खपाव ज़रूरतूं पूरियूं न कयई त मां छोकिरे सूधी छोकिरी वठी अचे हिते विहारींदसि ऐं हिते दर ते पेर न पाइण ॾींदीसांइ। यादि रखजांइ, जीअं दर ते नांग वारी फण कढियूं वेठी हूंदसि उहे डंग हणंदीसांइ, उहे डंग हणंदीसांइ जो पाणी बि न मिलंदी। भला ॿुधी थो न नवां ठका। मिटल इहे ठका मां ॿुधां बि पियो या के ॾिसां बि पियो। हाणे जे विच में वरी तुंहिंजे हिन अबल वरंदी ॾिनी त अहिड़ी हालत हिन सां कंदसि जो ॾेह ॾिसंदसि। शरीफ़ ये दाजो मन दा अधो इधर ना है तो मज़ो ना है हिकिड़ो हुजे हा न कान का शैतान गिरी तकरीब कर ज़रूर कयूं। दाजो मन तू बि मूंखे ईअं सम्झे इजन भाउ आहियां तुंहिंजो। शरीफ़ अहिड़े माण्हू मुंहिंजो साह थो घुटिजे। माना कुझु न कुझु करिणो पवंदो न। जेका संगत जी सलाह हा स्पेशल बचायूं जो हिन मत था आवाज़ दे भी मटाण दो जे हाज़िर। हा जो वध मिलो दे जो मन देर नथा कयूंसि। सागी चां वरी खणी आयो आहीं। न बाबा केर तो जे सागी चाहे ताजी हींअर लथिया वरी बि उहा खणी आवा उहा हिते न पियो हारी मखवारी अवा हिते हाणे जी का जॻह आहे हिते हारे ओ होॾे हारे न बा मन वरी सागी थो प्यारी
अब के तो के सागी तो चा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह खैर साची लो इज्जत तुंहिंजो इज्जत वारो जेको अंदाज़ आहे न सच पुछी न मुंहिंजे मन खे ईअं मोहे वेठो बस तू मुझे ॻोठ जो चङो मुड़ुस आहीं असां मिसकिननि जी एॾी इज़त थो करी इहो बि एज़ाज़ खां घटि आहे छा इज़त हाणे मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध इन आलूअ खे मां हिन घर में पेर पाईंदे न ॾिसां अल्लू अल्लू न न अल्लू ई त छो ईंदो अचे त मुरनि खां पहिरीं ई कटे छॾियांसि मूंखे बि तो मां इहा ई उमेद हुई तूं फिकुर ई न कर अल्लू जी त मां पाड़ पटियां थी पर तूं बि पक ॾे न रिवर्स गेयर त कोन हणंदे न इज़त ईअं कीअं मां रिवर्स गेयर हणंदुसि इहो ख़्यालु दिलि मां कढी छॾ न न मूंखे तो ते पक आहे छो जो तोखे ख़बर आहे न मुंहिंजो नालो आहे इज़त अशल न बिगड़ा बेइज्जती कंदे देर कान थी कयां मुंहिंजी ख़ूबियुनि खां त तूं बख़ूबी वाक़िफ़ आहीं न ॾाढी चरी मां चवां थो तुंहिंजे हिन ख़ूबियुनि खां मां बिल्कुलु बख़ूबी वाक़िफ़ आहियां तुंहिंजे इन ई क्वालिटीअ त मुंहिंजो मन हुयो ॻाल्हि ॿुध रे बसि तूं ॻोठ जो चङो मुड़ुसु आहीं कद काठ में केॾो न सुठो आहीं ऐं मुंहिंजो थियण वारो उहो आई तंहिंजे करे थोरो थोरो पंहिंजो पाण खे सुधार न तोखां त मूं कल्ह ॾिठो बागड़ी उहो बि कुझु चङो पियो लॻे क्रीमियूं श्रीमियूं हाणे न त लॻी त पोइ इज़त जो तूं हू आई हा हा छो न तुंहिंजे करे पंहिंजो पाण खे ठाहिणो पवंदो राति जो सुम्हण वक़्तु हणंदुसि इहे जेके हणबियूं क्रीमूं रिवस तूं वे मूं तो लाइ राति हलवो ठाहे रखियो आहे खाईंदी न हलवो तुंहिंजे हथनि जो त ज़हर हूंदो त मां खाईंदुसि न सच तुंहिंजो भाङो मूं कढी अलॻि लिकाए रखियो आहे बसि आउं खणी थी अचां तूं खाई त ॾिसजांइ न ख़बर पवंदई वाह 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 कद ख़बर कमदार कोड़ा थोड़ा बोड़ा थोड़ा बोड़ा अरे आलू वारो कुल को त कोने जो तुझे दिमाग में थो क्या बोतार मां त हर महीने तोखे पंहिंजो हिसाब किताब ॾींदो ईंदो हा अरे छो त आहे न खाऊं किथे इनकार कयो आहे पर हाणे तूं असुली ॻाल्हि ते अच असुलीअ ते मौका असुली ॻाल्हि इहा आहे त मूंखे कुझु कैश रक़म खपे थी ए वञो रे अरे तूं मुंहिंजो कमदार ई कोड़ा तोखे जेका रक़म खपे सा खण पर कागज़नि में लिख ऐं हर महीने जीअं न ॿियनि खे ॻोल्हे पैसा वठंदो ई ऐं पंहिंजी किस्त जमा कराए ॿुधई बाक़ी मुंहिंजो पीउ हूंदो उनखे बि आउं बिना व्याज जे पैसा कोन ॾींदुसि अरे जेतिरा पैसा खपनि वञी खण पर डायरीअ में लिख ऐं हर महीने जीअं न ॿियनि खां ॻोल्हे पैसा वठंदो ई ईअं पाण बि पंहिंजी किस्त जमा कराए पर अरे पर हूंदा आहिनि पखियुनि खे को माण्हुनि खे हूंदा आहिनि छा बाक़ी पैसा मूंखां मुंहिंजो पीउ घुरंदो बि ऐं उनखे व्याज खां बग़ैर कोन ॾींदुसि मतिलब त तो वटि मुंहिंजी का बि इज़त कोन्हे न हाणे न ॾेती लेती जे मसाले में वरी इज़त जी ॻाल्हि किथां अची वई ठीकु आहे बोतार पोइ मां ॾिसां थो ॿियो को दर खड़कायां थो छो त मां आहियां कमदार कोड़ो अहिड़ो कंदो आहे सोड़ो जो सवड़ में बि सी लॻंदो आहे अरे फ़िलहाल वञी पैसनि जो बंदोबस्त करे ने सोढ़ ॿोड़ खे छॾ हाली त पाण ई सोढ़ो लॻो पियो ई सोढ़ो पोइ ठीकु आहे बोतार दुआड़ी करे छॾिजांइ चङो ठीकु आहे जेॾा पेर तेॾा जंगा हल मुड़ुसु ॾिसो मुड़ुसु लातू आऊं आहियां कमदार कोड़ो अहिड़ो कंदो आहियां सोढ़ो सवड़ मां सी थींदो आहे फ़िलहाल पाण पियो सीअ मरे हेलो कीअं आहीं मां ठीकु आहियां तूं कीअं आहीं कादन कुर्बायता मां सदको मलूकड़ी सची मलूका तुंहिंजी हिकिड़ी अमानत मूं वटि आहे सची पोइ पहुचाए न मुंहिंजी अमानत छो न ज़रूर इन बहाने दीदार बि थींदो पोइ हीअं करे शाम 5 बजे न बनी ते मां तुंहिंजो इंतज़ारु कंदमि जल्दी फटाफट पुॼी वञजांइ वाह पुटड़ी मलूकड़ी वाह ठीकु आहे शाम जो 5 बजे पर ॻाल्हि ॿुध टाइम यादि रखजांइ ईअं न 2 कलाक लेट करे थी वाह पुट कादन वाह रुगो अॼु बनीअ ते सभु ख़बरूं पवंदई मां बि रंगीलो न आहियां रंग जा बुर्श हणंदुसि रंग जा मानी खणी आ ॾाढी बुख लॻी आहे सची इनके चवंदा आहिनि हिकु अणऊंद मथां वरी अफाल बुछड़ा अफाल बुछड़ा ते हाल
अॼु पंहिंजी माउ जूं सिकूं थी लाहीं इहे पहाका पिया हलंदा मानी खणी आ अॼु मोकिल गया खतम था सुन थो वञे घर में खाइण जे लाइ इन शर्मिलीअ जे गाह खां सिवा ॿियो कुझु बि कोन अथई। जेको घर में पियो सभु हपऊं करे वियो छा? मूंखे न चओ मिठू, पंहिंजे खाइण जी रफ़्तार खे बि ॾिसो। हिक वेले ते 12 मानियूं तो खाई वञे। छो तूं मानी कोन खाईंदी आहीं छा? मूंखे सभु ख़बर आहे तूं केतिरी तकड़ी मानी खाईंदी बुआ जी मशीन। अलाह सो मां त हिते अचे फासी वियसि। हितां खां त सुठो हो त मां उते बाबे गोबाटे वटि कराची में भली हुयसि। अजाई आयसि हिते कराची में खुशी चवी छा थी हिते तूं कहिड़ियूं ओसारियूं थी करी कहिड़ो कमु थी करी रहियो बि त इहो ई आहे न। हाणे जेका सूरत हाल आहे न लॻे थो त असां माइन खे ई करिणो पवंदो कमु। इहा बात जी ॻाल्हि आहे। हाणे छा कजे? पाणीअ ढकणीअ में आणे ॾियां। छो? नक बोड़ न उन में। ढकणीअ में नक बोड़ण सां बुख ख़तम थी वेंदी छा? बुख त कोन वेंदई मिठल, बाक़ी हया वारे जे लाइ सभु कुझु हलियो वेंदो। हा ठीकु आहे उहे मशवरा हुई हया वारनि खे ॾे मुंहिंजो हिन सां कुझु न वञे मां बाबल वलू सां थो वञी मानी खावां। इहा ॻाल्हि कर न चंड्रा त तोखे इन आलूअ जी सिक लॻी हुई। वञ इन आलूअ सां वञी रह। सुबुह खां वठी मवाली होटल ते वियल अञा ताणी न आया आहियो। अचे त हणांसि थी डंडो कयांसि थी मंडो हफ़्तो पूरो खट ते पियो हूंदसि न ख़बरूं पवंदसि। केसां पई थी ॻाल्हाई डंडो खयो बीठी मवाली के कयो थे खट जे हेठां। अम्मा तू रुगो मवाली के अचण ॾे खट जे हेठां न डंडो हणी खट जे मथां सुमारींदीसांसि। अम्मा छॾ टेंशन के आराम कर तोखां त वधीक गरो इहो डंडो आहे। अम्मा साह मां मवाली के मारे पोइ खणंदसि। तूं कोन सुधरंदी भली ते बीठी जो तूं ॼाण तुंहिंजो मवाली ॼाणे। अम्मा तू इने बेस न कर तू हल मुंहिंजो दिमाग़ जाइ ते न आहे। आउं ॼाणा ई मवाली ॼाणू मां वञे थी तूं ॼाण मवाली। सुना फसी वही है तो सब दिल सुना पर न रहो मुझसे मिल सुना तो मैं तो मुझे सावा पावली जैसे मैं नंढो जॾहिं त कलाक वक़्त में आयो आहे मुंहिंजो अखियूं कम नथी कर बि ॾिस बाप के वॾा जो मरी अल्लाह के अॼु त तोखे मां न छॾींदसि। मस्करन जो दोस्त ते मस्करन जो चरी नथी छिती छो थी सचो अॻियां न हट जाए अरे ब्रह्मोल जो मथो फाटी पतो। अब्बा मां चवे थी तूं अॻियां हटी वञ त मां मवाली जो मथो फाड़ियां। नथी मुड़ी तबा मवाली काढे वठ हणीस मां बड़ी साफ। अब्बा तुंहिंजो मतलब है त मां छॾे ॾींदीसांसि। मारे छॾी हे छा कई कहर करे छॾई जुल्म करे छॾई तुंहिंजी मां खे पाण नंढो हुई अल्लाह से खेल करे तूं त कोन आया तूं अॻियां छो आहे मां डॉक्टर मारे छॾी अल्लाह ख़ैर कंदो परेशान न थी अदर रखंदो है मां डॉक्टर खे वठी अचां। मलूका खे मिले के ॾींहं थी विया न मिले ई कोन थी रुको फोन ते थो ॻाल्हायां मिले ई कान थी सिक बि ॾाढी लॻी आहे। अलाह करे कोई अची वञे दीदार थी वञे। हाँ हे मलूका मुंहिंजा मोला मां तोखां ॿियो कुझु घुरां उहो मूंखे मिली वञे। हा हे मलूका अची वई इन खे चवंदा आहिनि तलब हू त मिलहू वञा वञी रूबरू कचहरी कयां। मलूका मलूका ओ मलूका वॾी का ज़ालिम ई कोड़ो पोयां कुते वांगुरु कोकाट कंदो थो अचे लोणो वराए पंहिंजे आशिक खे नथी ॾिसी। अॼु अहिड़ी मौसम में मिली हुई मूंखे हो पुराणो कलाम यादि अची वियो आहे सजण लख कुर्ब करे मलूका आई पेर भरे सालनि जी ज़िक पल में लही वई तोड़े हुयो पंधड़ो परे सजण लख कुर्ब करे। अॼु उहो कोड़ो पाण जी कुड़की में फाथो आहे। अॼु अहिड़ो सोड़ो कंदोसांसि जो राजन खे दाम ॾींदो। मलूका तोखे ख़बर आहे तूं मुंहिंजो हयाव आहीं हयाव छा हया जूं पाड़ूं ई पाड़ूं। मलूका भला एॾी पकाई छो मां छो पहिरियों चकर तुंहिंजो मुंहुं थो ॾिसां खुली दीदार करा आशिक जी दिलि ख़ुशि थिए छो थी पाण खे रहे में वेड़ींदी वञी। तोखे त ख़बर आहे न माया कमदार कोड़ो अहिड़ो कंदो आहे सोड़ो जो सवड़ में पिसी लॻंदो आहे पर तोखे कीअं रहे में सोड़ो कयो आहे हूं त निर्वार थी घुमंदी हुई
एॾी दिलि जी पथर छो थी वई थोरो लौणो वराए दीदा त करा कोड़े खे मलूका शादी सपा ॾाढी जहिड़ी थी वई अरे ही तमा तुंहिंजी ख़बर थो वठां सफ़ा को दूसरी क़िस्म जो माण्हू हिन रए में करां ॿीहर मां आयो मलूका जो रओ पाए न बनी ते कॾहिं बि कोन ईंदो न को इख़लाक़ न को तमीज़ मलूका मलूका ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।